भिटशा में वज़ीर रेवेन्यू सिंध मखदूम महबूबुज़्ज़मान पारां मटियारी ज़िले जे रिलीफ कैंप्स जो ओचितो दौरो। मखदूम महबूबुज़्ज़मान भिटशा में क़ाइम टेंट सिटी जो दौरो कयो। मुतासिरन औरतुनि ॿारनि खां मसइला मालूम किया। मुतासिरन पब्लिक हेल्थ खाते पारां बरसाती पानी न कढण बाबति मखदूम महबूबुज़्ज़मान के शिकायत कई। मखदूम महबूबुज़्ज़मान जो त अॻु बि पब्लिक हेल्थ जूं शिकायतूं मिलियूं आहिनि, सख़्त एक्शन खणिबो। भिटशा जे इलाइक़नि मां पानी कढण लाइ मशीनरी खे हंगामी बुनियादुनि ते फ़ाल कयो वञे। जेको ऑफिसर कमु न करे उन ख़िलाफ़ कार्रवाई लाइ खाते जे सेक्रेटरी खे लिखियो वञे। डिप्टी कमिश्नर मटियारी खे हिदायत कई त सिंध हुकूमत पारां मुतासिरनि जी मुमकिन बहाली लाइ रिथाबंदी कई पई वञे। नुक़साननि जो सर्वे मुकमल थियण बाद जाम बहाली जो प्लान साम्हूं रखियो वेंदो। चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी अक़वाम मुतहदा जे सेक्रेटरी जनरल खे बरसात मुतासिरनि जी इमदाद लाइ पाकिस्तान जो दौरो करायो। बहाली लाइ इंतहाई संजीदगी सां क़ौमी तोड़े आलमी सतह ते कोशिशूं जारी आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।